पंहिंजी ॿोलीअ में मियाँ जे चवंदे माउ अहिड़ो तोखे साव ॾींदी ॿी ॿोली किथे। अॼु असां सिंधी ॿोली जे महान कवि शेख हयाज़ जी वरसी जे हिसाब सां 28वीं वरसी जे हवाले सां ऐं सिंधी ॿोली जे हवाले सां प्रोग्राम में तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। असांजो मौज़ू आहे सिंधी ॿोली खे आसूदो करण में शेख हयाज़ जो किरदारु। ऐं असां सां गॾु महिमान आहिनि जेके कंहिं तारीफ़ जो मुहताज न आहिनि। ताज जोयो साहब जेके तमामु सीनियर अदीब आहिनि, उस्ताद आहिनि, मुहक़िक़ आहिनि, शाइर आहिनि ऐं अयाज़ सनाशी ते हिननि 4-5 किताब लिखिया आहिनि। ऐं उन खां अलावा साईं अज़ीज़ गोपांग आहिनि जेके पिणु उस्ताद आहिनि ऐं उहे शाइर आहिनि, अदीब आहिनि ऐं उन्हनि सिंधी ॿोली ते उन्हनि जो तमामु घणो कमु थियल आहे। हींअर थे सारस इन्हनि तयारु कई आहे। ऐं असांजो टियों महिमान डॉक्टर फयाज़ लतीफ़ आहे जेके पिणु उस्ताद आहिनि, मुतरजिम आहिनि, मुहक़िक़ आहिनि ऐं अयाज़ ते उन्हनि जा 4-5 किताब लिखियल आहिनि। असां सभिनी महिमाननि खे भलीकार चऊं था। महिरबानी। ऐं असांजो जेको अॼोको मौज़ू आहे त सिंधी ॿोली खे सुठो सताबो करण में जेको आहे उहो शेख अयाज़ जो किरदारु। पहिरीं असां पंहिंजे जेको सीनियर साईं ताज साहब खां इहो सवालु कंदासीं त ताज साहब तव्हां छा सम्झो था त सिंधी ॿोली खे सुठो सताबो करण में शेख हयाज़ जो कहिड़ो किरदारु आहे? महिरबानी दी। साॻी ख़ुशबू ॾियनि छिॼी गुल गुलाब जा, वञी अमर थियनि कवि मरनि कीन की। ऐं पहिरीं त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे चेयरमैन ऐं इंतिज़ामिया जो थोराइतो आहियां जिन मुसलसिल सिंधी ॿोलीअ खे जेके ख़तरात ऐं उन जूं बहितरियूं ऐं उन अॻिते वधण जा उपाउ ऐं मौक़िया उन ते हिन क़िस्म जा प्रोग्राम कराया आहिनि। अॼु अयाज़ जे निस्बत सां आहे त साईं इब्राहिम जो हिकु हंधि लिखियो आहे त सिंधी ॿोलीअ जो शेख हयाज़ जी शाइरी हिकिड़ो करिश्मो आहे ऐं अहिड़ा करिश्मा जेके आहिनि से सदियुनि में थींदा आहिनि ऐं उहे कंहिं ॿोलीअ जी काया पलटे छॾींदा आहिनि ऐं पंहिंजे दौर ते वॾो असरु रखंदा आहिनि। हाणे इन रोशनीअ में जेकॾहिं असीं ॾिसूं था त 18वीं सदीअ में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी जेका शाइरी हुई ऐं उन जेको फ़ारसी तसलुत जे हूंदे सिंधी ॿोलीअ खे जेको वुसअत ॾिनी, उहा उन दौर जो हिकिड़ो ॼण त करिश्मो हो जो हुन सिंधी ॿोलीअ खे एॾे वॾे ओज ते पुॼायो। ऐं 20वीं सदीअ में वरी उहो साॻियो किरदारु शेख हयाज़ जेको अदा कयो ऐं उन ॼण त सिंधी ॿोलीअ जी काया पलट करे छॾी पर पंहिंजे दौर ते बि वॾो असरु छॾियो आहे। अज़ीम शाइर पंहिंजे मादिरी ज़ुबान में शाइरी करण सां गॾु अज़मत माणींदा आहिनि, छो त खेनि मालूम हूंदो आहे त को बि शाइर पंहिंजी कला ऐं ॾात खे मंतकी नतीजो पंहिंजी मादिरी ॿोलीअ में पुॼाए सघंदो आहे। जेकॾहिं भिटाई जेकॾहिं पंजाबीअ में शाइरी करे हा त भिटाई न थिए हा। जेकॾहिं बुला शाह सिंधीअ में शाइरी करे हा त उहो पंजाबी जो वॾो शाइर न थिए हा। इहा साॻी ॻाल्हि शेक्सपियर आहे त उन पंहिंजी ॿोलीअ में कयो, टैगोर आहे त उन पंहिंजी बंगाली ॿोलीअ में, उन करे उहे पंहिंजनि ॿोलियुनि जा अज़ीम शाइर आहिनि। शेख हयाज़ हिकु दौर में विरहाङे खां पोइ जॾहिं सिंध जा उन जा दोस्त नारायण श्याम, अर्जन शाह ऐं ॿिया हितां लॾे विया त हुनखे जा दोस्त तमामु महदूद थी विया ऐं हुन उर्दू अदीबनि जे दोस्तीअ में शाइरी उर्दू में करणु शुरू कई। बूए गुल नालाए दिल, नीलकंठ और नीम के पते। पर पोइ हुन जल्दी महसूसु कयो ऐं ख़ासि करे साईं इब्राहिम जो जे सोबत में हुन महसूसु कयो त मूंखे पंहिंजी सिंधी ॿोलीअ ॾांहुं वञणु खपे ऐं हर शाइर बुनियादी तौरु मादिरी ॿोलीअ जो थींदो आहे ऐं उनखे अज़मत पंहिंजी मादिरी ॿोली ॾींदी आहे ऐं हू पंहिंजी ॾात खे मंतकी अंदाज़ ते पंहिंजी ॿोलीअ में ई पहुचाए सघंदो आहे। कंहिं बि ॿोलीअ में उन ते केतिरी बि महारत हासिलु करे, केतिरो बि भरपूर इज़हार हुन लिखियो आहे त मां पंहिंजी ॿोलीअ में खां सवाइ ॿी ॿोलीअ में केतिरो बि महारत सां लिखां पर उन में उहा उबूर मां हासिलु न करे सघंदुसि। शेख हयाज़ चयो आहे, चए थो मां शाइरु आहियां, मुंहिंजी मादिरी ज़बान सिंधी आहे
ऐं मां पंहिंजी ॾात खे उनजे मंतकी नतीजे ते फ़क़ति पंहिंजी मादरी ज़ुबान में पहुचाए सघंदुमि। हर ॿोलीअ जे हर लफ़्ज़ खे पंहिंजो हिकिड़ो रूह थींदो आहे जेको सदियुनि जी इर्तिका ऐं वापे मां गुज़रंदो आहे ऐं उहो रूह गिरफ़्त में फ़क़ति मादरी ज़ुबान में अची सघंदो आहे। भिटाई ऐं अयाज़ जी शाइरीअ खे पढ़ण सां महसूसु थींदो त हिननि पंहिंजे दौर जी ॿोलीअ जे लफ़्ज़नि जे रूह खे रुॻो पंहिंजे गिरफ़्त ऐं दस्तरस में न रखियो आहे पर पंहिंजे लब लहजे वारी ॿोली तख़लीक़ बि कई आहे। असां जॾहिं संदन शाइरी पढ़ूं था त उहा असां सां ॻाल्हाए थी त आउं भिटाई जी ॿोली आहियां या आउं अयाज़ जी ॿोली आहियां। जॾहिं को शाइर पंहिंजे ॿोलीअ खे इन मक़ाम ते पहुचाईंदो आहे त पोइ अयाज़ वांगुरु चवंदो आहे त मूं खूंबा पाराया पंहिंजे ॿोलीअ खे, ईअं ॿियो केरु चवे ॾोहीड़ा हिन ॾेह जा। वाक़ई 20वीं सदीअ जे अज़ीम शाइर शेख अयाज़ जेको 21वीं सदीअ जी अलाए केतिरनि सदियुनि जो शाइर आहे उन में असांजी रहबरी कंदो, पंहिंजे दौर जे ॿोलीअ ते पंहिंजी मादरी ज़ुबान सिंधीअ खे गहणा पाराए लाल कुंवार मनाए छॾियो ऐं जंहिंजो जोबन कॾहिं बि पोड़ो न थियणो आहे। ऐं इन सिलसिले में हू चए थो त ॿोलीअ जो जोबन पोड़ो थींदो की न की अॼु बि मुंहिंजो मन साओ सावण जंग जीअं। त हुन पंहिंजी ॿोलीअ खे सावण जे मुंद में साए झंग सां तशबीह ॾिनी आहे। हुन 20वीं सदीअ में अयाज़ जहिड़ो जीअं ॾिसो भिटाई 18वीं सदीअ में अहिड़ो सोनारो पंहिंजी ॿोलीअ खे हुन रंग ॾिनो त अयाज़ ॼण त 20वीं ऐं 21वीं सदीअ में हिकिड़ो घाड़ू थियो जंहिं पंहिंजे शाइरीअ खे उहे रंग ॾिना ऐं चयईं त मूं चयो मेंदे खेत खे उथी फुटी प मूंखे घुरिजनि सभु रता घुरिजनि हथड़ा। त इन क़िस्म जी जेका ॿोली हुन तख़लीक़ कई। हाणे जेकॾहिं हुनजे ॿोलीअ ते ॾिसूं त तव्हांखे आउं कुझु मिसाल ॾियां त मरूए महकार अञा अंगण सुपरी, हिन में लफ़्ज़नि जी तव्हां ॾिसो त उहे लफ़्ज़ जेके असांजे वराड़ीअ में मिलनि था उहे अयाज़ कीअं इस्तेमालु कया आहिनि। अचींजे ॿीहार मुंहिंजे साथ सुगंध सां, पिरीअ जो पहिराण जहिड़ी बाख बसंत जी आहे अॼु मूं साण ॼण को गुल गुलाब जो। या चए थो त ॿेरूं ॾियो ॿूर, ॿेरनि सां मुखातिबु थिए थो, ॿेरियूं ॾियो ॿूर टारियूं सभु टिड़ी पओ उथी अॼु असूर ॾिसां बाख बसंत जी। अॼु बि मुंहिंजी जिंदड़ी राणा सर ते राति केॾा मुंहिंजी ॾात तारा तिर तरू कड़ियूं। ॾिसो भिटाई वारा लफ़्ज़ आहिनि, इहे अॻु बि लफ़्ज़ इस्तेमालु थिया आहिनि पर अयाज़ पंहिंजे ॿोलीअ में कीअं थो कमाणे। अॼु बि मुंहिंजी जिंदड़ी राणा सर ते राति, तूं ई मुंहिंजो सांवरी बाहूं वलियुनि जीअं, घारियां हूंदनि हीअं माही ॾींहड़ा, बाबल तुंहिंजे बख में राति गुज़ारियमि ईअं बाख फुटीअ जो जीअं मूं घर रोहीड़ो फुटे। या टेंबूड़े सां निंगरी मुङ पटे पेई सारे सभेई पिर जा तिर तिरोकड़ियूं, विंगस फुलड़ी नक में पायो लुॾे थी सांझी बुॾे थी तारा उभरिया उभ में। या आई आहे पाण खे सपने सां धोई अहिड़ी निरोई आउं न ॾिठी सुंदरी, सथजी वेंदो साथियो रोहीड़े वांगुरु गुल गुल थींदो घर एॾी बाख बसंत जी। हाणे अयाज़ हिननि बेतनि में जेके लफ़्ज़ कमाईंदा आहिनि उहे असांजे ॿोलीअ जा लफ़्ज़ आहिनि जेके अॼु बि सिंध जे ॿाहिराड़ियुनि में ख़ासि करे थर में ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॻाल्हाया वञनि था। उहे जेके लफ़्ज़ आहिनि तव्हां पंहिंजे बेतनि में ॿुधायो, उन्हनि खे आउं वरजायां नथो पर उन्हनि जो लफ़्ज़नि जो असां सभु न रुॻो उन्हनि सां शनास आहियूं पर उन्हनि जो वाहपो आम आहे। पोइ उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जेका उन्हनि लफ़्ज़नि खे अयाज़ जी ॿोली बनाए थी। सोचण ऐं सम्झण जी इहा ॻाल्हि आहे। हक़ीक़त इहा आहे त हर अज़ीम शाइर पंहिंजे बेचैन रूह जे इज़हार लाइ पंहिंजी ॿोली तख़लीक़ कंदो आहे जेका हुनजी सुञाणप हूंदी आहे ऐं जंहिंजी तख़लीक़ी इस्तेमाल में हुनजी शख़्सियत झलकंदी आहे। हिननि बेतनि में अमां महसूसु कयो हूंदो त सिंध जे आम लफ़्ज़नि ते आधारित ॿोली जॾहिं अयाज़ जे ज़बान ऐं कलम ते अचे थी त उहा पंहिंजो हुस्न ऐं पंहिंजी हसीन तख़लीक़ी रूप अख़्तियार करे वठे थी। ऐं उहो हुस्न, उहो रूप, उहो सिटा, उहा तजनीस, उहा उणत ऐं उहो लब लहजो सिर्फ़ु अयाज़ जो पंहिंजो जोड़ियल आहे। ॿोलीअ जा लफ़्ज़ अयाज़ जी ज़बान ऐं कलम जे नोक ते अची अहिड़ी तरतीब ऐं हुस्नकारीअ जो वेस पहिरे वठनि था जो असां उनखे अयाज़ जी ॿोली सॾे सघूं था जेका हुनजी तख़लीक़ आहे ऐं जंहिंजो ई हू ख़ालिक़ आहे। हू लफ़्ज़नि खे पंहिंजो हुस्न, पंहिंजूं नयूं मानाऊं,
जेके मददी मानाऊं आहिनि, सकाफ़ती मानाऊं आहिनि, समाजी मानाऊं आहिनि, उहे ॾिए थो। जीअं भिटाईअ पंहिंजे दौर जे ॿोलीअ खे ॾिनियूं हुयूं, इहे संदसि ॾात ऐं ॾांव जी देन जेका आहे असां वटि महसूसु थिए थी। हिन खे पंहिंजी ॿोलीअ सां अथाह मोहबत ऐं चाहो। जीअं तव्हां पहिरीं ॿोलीअ जे बारे में बेत ॿुधाया त पंहिंजी ॿोलीअ में मियां जे तूं चवंदे माउ तोखे अहिड़ो साहु ॾींदी बि ॿोली किथे। ऐं इन सिलसिले में ॿ टे बेत चई ऐं पोइ पंहिंजी ॻाल्हि अॻिते दोस्तनि खे वधाईंदुसि त चए थो जेका ॿोली थञ सां तुंहिंजे पेट पई सातो कीअं कई अॼुकल्ह आहे ओपरी। मियां तूं त अञा सो सिंधीअ में सोची पंहिंजो पाण करी रोज़ पियो तूं तर्जुमो। जेको सिंधीअ में सो ॿी ॿोलीअ में किथे उर्दू हिंदीअ में तूं ॼण आहीं ओपरो। को जो चवे ईअं तुंहिंजी माउ मरी वई ऐं तोखे ॻोड़ा अचनि इहो चवण सीअं ॿोली तुंहिंजी तीअं आहे अंबड़ वांगिया। ऐं अयाज़ ऐं सिंधी ॿोलीअ वारे मौज़ूअ खे अयाज़ जे हिन लफ़्ज़नि ते ख़तमु करियां थो त हीअ मुंहिंजी ॿोली आहे, भिटाईअ जे वहदतुल वजूद जी ॿोली आहे, इब्न अरबीअ जे फ़लसफ़े जो सिंधीअ में तर्जुमो आहे। ॾहरनि ॾियाटियूं हुयूं कल्ह मुंहिंजूं वायूं अॼु तिन ऊचायूं तारनि ताईं उभ में। त अयाज़ जे ॿोलीअ जो जेको हुस्न आहे संदसि इन्हनि बेतनि में तव्हां ॾिठो ऐं उन में तशबीहूं इस्तारा तरकीबूं ऐं हुस्नकारीअ जी उणत जेका अयाज़ जी आहे उन पंहिंजे ॿोलीअ खे सदियुनि ताईं ज़िंदह रखियो आहे। ऐं ॼण त संदसि लफ़्ज़नि में उनखे दीवारे चीन ॾेई छॾी आहे या रनी कोट जो ॼण त दीवारूं आहिनि जेके उन ॿोलीअ खे तहफ़ुज़ ॾेई बीठियूं आहिनि। अज़ीज़ साहब, अयाज़ चयो त मां सिंधी ॿोली खे लोड़ो ॾेई रहियो आहियां। तव्हां छा सम्झो था त उहो लोड़ो कहिड़ो आहे जेको अयाज़ सिंधी ॿोली खे ॾेई वियो? असल में अयाज़ जी इहा ॻाल्हि बिल्कुलु सादी आहे ऐं सम्झ में ईंदड़ आहे त जीअं को भाॻियो पंहिंजी माल जी हिफ़ाज़त लाइ लोड़ो ॾींदो आहे, वथाण खे लोड़ो हूंदो आहे, घर खे लोड़ो हूंदो आहे त को खाट न हणे, को उनजो माल का मेंह ढगी ॿकरी वग़ैरह चोरी न करे, ईअं वाड़ीअ खे वाड़ खे वथाण खे झोक खे हिकिड़ो लोड़ो हूंदो आहे जंहिंजे अंदरि उनजो उहो माल मता महफ़ूज़ हूंदो आहे। ईअं घर खे बि जेको लोड़ो आहे, हिते अयाज़ ॻाल्हि कई आहे ॿोली खे लोड़े ॾियण जी। माना हाणे तव्हांजी ॿोली खे केर बि खाट नथो हणी सघे, तव्हांजी ॿोली खे केर बि तव्हां खां चोराए नथो सघे। उहा ॿोली बि चोराइबी आहे छा? इहो हिकिड़ो सम्झण जो जहिड़ो सुवालु आहे त जेकॾहिं ॿोली जे चोराइजण जो ख़दशो या अंदेशो न हुजे हा त अयाज़ छो चवे हा त मां ॿोली खे लोड़ो ॾेई थो वञा। ॿोलियुनि जो ॿियनि पंहिंजे हमअसर ॿोलियुनि सां मुरवज थी तरक़ी करणु हिकिड़ो अलॻि मामिलो आहे। लफ़्ज़ वठणु उहा उन ई में ॿोलियूं वधीक अमीर थींदियूं आहिनि, उन्हनि में एनरिचमेंट ईंदी आहे। पर अयाज़ जा तसवर जी ॻाल्हि कई आहे, उन ई में जेको मसइलो आहे उहो इहो कोन्हे त ॿोली तव्हांजी केरु खणी हलियो ईंदो। तव्हांजी ॿोली ते जेके बंदिशूं पवंदियूं, तव्हांजी ॿोली ते जेके राताहा पवंदा, तव्हांजी ॿोली तव्हांजे दर्सगाहनि मां जॾहिं खई वेंदी ऐं तव्हांजो ईंदड़ नसुल तव्हांजी ॿोली खां नावाक़िफ़ थी वेंदो, उनखे क़ौमी हैसियत ॾियारण जे लाइ अयाज़ ॿोलीअ खे लोड़े ॾियण जी ॻाल्हि कई आहे। ऐं इहो जेको ख़्यालु आहे, मां सम्झां थो त अयाज़ लतीफ़ ऐं उनखां अॻु जे शाइरनि जो हिकु अहिड़ो तसलसुल आहे। पर जीअं लतीफ़ पंहिंजे अॻु जे शाइरनि जे मौज़ू उहे ई आहिनि, ॿोली उहा ई आहे, लफ़्ज़ उहे ई आहिनि ऐं ख़्याल बि उहे ई आहिनि, पर उनजी जेका पेशकश ऐं उनजो जेको अंदाज़ फ़िक्री अंदाज़ जो जेको बयानु हो उहो एॾे ख़ूबसूरत नमूने सां कयो जेको लतीफ़ खे पहिरियनि शाइरनि खां मुख़्तलिफ़ थो करे, मथे खणी थो वञे। उनखां पोइ लतीफ़ खां पोइ जेकॾहिं असां ॾिसूं था त गुज़िरियल सदी ऐं हिन सदी जे शुरूआति में जेके बि सिंध जा वॾा शाइर हुआ, इन ई में को शक कोन्हे त उहे साहिबे ॾात हुया,
इन ई में को शक कोन्हे त उहे लफ़्ज़नि जा वॾा माहिर हुया, ज़बान जा कारीगर हुया, पर ख़्याल खां महरूम हुया। अयाज़ जंहिं ख़्याल जो शाइर हुयो, अयाज़ पंहिंजी ॿोली सां गॾु ख़्याल खे बांधो, ऐं ख़्याल हो तरक़ी पसंदी जो। तरक़ी पसंदी, रूमान ऐं ॿोलीअ जी हिफ़ाज़त जा इहे सभई पासा खणी अयाज़ जंहिं तरीक़े सां ॿोली खे लोड़ो ॾिनो आहे, उहो कमाल जो आहे। अयाज़ जे ॿियो त अयाज़ तव्हांजी सॼी शाइरी में चवंदा आहिनि त शाइर ॿोली जा मौजिद थियनि था। वाह, तव्हां साहिबु बिल्कुलु शाइर ॿोली जा मौजिद तख़लीक़ कंदा आहिनि उन्हनि खे। तख़लीक़ कंदा आहिनि। अॼु ॾींहं ताईं को बि अहिड़ो ॿोली जो माहिर कोन्हे जंहिं हिकिड़ो लफ़्ज़ ॿोली खे वधीक ॾिनो हुजे। पर अयाज़ त पर अयाज़ बेशुमार नवां लफ़्ज़ सिंधी ॿोली खे ॾिना आहिनि, लतीफ़ ॾिना आहिनि। मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो लफ़्ज़नि जो जेको रिलेवेंस आहे, असांखे इहो सम्झणो पवंदो त ॻोढ़ो वाहिबो कोन्हे, ॻोढ़ो ॻाढ़बो आहे। वाह, ठीकु आहे। इहो तस्वर शाइरी में, अच्छा, ॻोढ़ो झलबो कोन्हे, ॻोढ़ो रोकबो आहे, झलबो सुॾको आहे। तुंहिंजी बेवफ़ाई जी का बि शिकायत न आहे असांखे, मिठा साईं तूं ॻोढ़ा रोक सुॾका झल। हिते सुॾके खे झलण जी ॻाल्हि आहे, ॻोढ़े खे रोकण जी ॻाल्हि आहे। त लफ़्ज़नि सां जेको रिलेवेंस आहे, अयाज़ उहो सेखारे थो। अयाज़ लफ़्ज़ रुॻो इस्तेमालु नथो करे, लफ़्ज़ में रूह बि भरे थो, ऐं उहो जेको लफ़्ज़ में रूह भरे थो, उहो लफ़्ज़ उन जे शेर खे बि माना ॾिए थो, उन जे तस्वर ऐं फ़िक्र खे बि माना ॾिए थो, ऐं उहो पंहिंजे पढ़ंदड़नि, ॿुधंदड़नि ऐं ॻाल्हाईंदड़नि खे हिकिड़ो ॿोलीअ जो वॾो मैदान ॾिए थो, विशाल मैदान ॾिए थो। मिसाल तौरु हिकिड़ी सिट अयाज़ जे शेर मां खणूं था, ए काश इहो तूं ॼाणी हा, आज़ादु हवा छा थींदी आहे, परवाह बिना पर कीअं हूंदा, आज़ादु फिदा छा थींदी आहे। हाणे इन ई में जेको तरन्नुम ऐं तजनीस आहे, उहा सानवी थी वञे, हालांकि पढ़ंदे तव्हांखे उहा हावी थी लॻे, पर जॾहिं तव्हां फ़िक्र ॾांहुं वेंदव त उहा तव्हांखे सानवी थी लॻे, फ़िक्र मथे उभरी थो अचे। इन खां अॻु में छा हो? आज़ादु हवा। हा, ए आज़ादु हवा। अच्छा, थी तंद विढ़े तलवारनि सां, हिते जेको फ़ैल आहे आख़िर में अचणु खपे, उहो अॻु में थो अचे। अयाज़ इहे तजुर्बा कया त ग्रामर जी बीहक खे बि तब्दील कयो, ऐं लाज़मी न आहे त तव्हां ग्रामर खे ग्रामर टूल आहे ॿोलीअ जो, ग्रामर ॿोलीअ जो असुलु वसीलो न आहे। त अयाज़ ग्रामर खे बि पंहिंजी शहर में पंहिंजी मर्ज़ीअ सां इस्तेमालु करे उनखे ख़ूबसूरत बनायो आहे, जंहिंसां ॿोली ख़ूबसूरत थी आहे। त ईअं मां सम्झां थो त अयाज़ आहे पंहिंजे हिन दौर जे हमअसरनि मां सभिनी खां उन जी जेका अहमियत इल्मी ऐं फ़िक्री जेको मक़ाम आहे, उहो इन ई करे बि अयाज़ जो मथां आहे त हुन सिंधी ॿोली खे पंहिंजे अहसासनि जो ऐं इज़हार जो न रुॻो ज़रियो बनायो, पर अहिड़ो ज़रियो बनायो जंहिंखां पोइ अॼु ॾींहं ताईं मां सम्झां थो त अयाज़ असां सभिनी जो हमअसर रहियो आहे, ऐं असांजी ख़ुशबख़्ती आहे त असां अयाज़ खे ॾिठो, अयाज़ जे दौर में, अयाज़ जे दौर जा माण्हू आहियूं असां। त इहा असांजी ख़ुशनसीबी आहे। मूंखे यकीन आहे त 50 साल खां पोइ ईंदड़ जेके बि अहले कलम हूंदा, शाइर हूंदा, अदीब हूंदा, उहे तसवर कंदा त उहो दौरु कहिड़ो हूंदो, अयाज़ जो दौरु कहिड़ो हूंदो, अयाज़ खे कहिड़नि माण्हुनि ॾिठो हूंदो। त असां अयाज़ खे ॾिठो त अयाज़ पंहिंजे सॼे स्वभाव में हिकु इनकलाबी हुयो। हू शाइर बाद में हुयो, हू वकील बाद में हुयो, हू तरक़ी पसंदि बाद में हुयो, हू इनकलाबी पहिरीं हो। तरक़ी पसंदि हुजणु ऐं इनकलाबी हुजण में तमामु वॾो फ़र्क़ु आहे। असां मां हर को तरक़ी पसंदि आहे, पर अयाज़ पंहिंजी हयाती में इनकलाब जी तमन्ना न रुॻो रखी पए, पर उनजो सॼो मवाद बि ॾेई वियो। त मां सम्झां थो त अयाज़ जी जेका ॿोली आहे, उहा सिंधी ॿोली जे लाइ हिकु ढाल जो कमु ॾिए थी। हिकु जीअं लोढ़े जी ॻाल्हि थी त हू कोट जी ॿोली धण आहे, ॿोली जा लफ़्ज़, मुहावरा, ॿोलीअ जा पहाका, इहे सभु धण आहिनि, ऐं अयाज़ उनखे लोड़ो ॾेई वियो त सुभाणे केरु इनखे चोरी न करे। वाह वाह। अयाज़ ईअं बि चयो आहे त ॾात वॾी शइ न आहे, पर सच वॾी शइ आहे, जो सच मचाए मच सो मच वॾी शइ आहे। बिल्कुलु। ऐं शेख अयाज़ जेको आहे, असांजी नौजवान नस्ल खे पंहिंजी ॿोली सां, पंहिंजी सकाफ़त सां, पंहिंजे ॻोठनि सां, पंहिंजे वणनि सां, झर झंग सां जेको आहे उहो मुतारिफ़ कराए वियो आहे। जीअं शेख अयाज़ जी जेको गीत आहे, कंडीअ न सिङरी ॿबर न पलड़ो,
त जॾहिं ॿार शहर में पलजंदड़ ॿार पुछंदा आहिनि त कंडी छा आहे, त असीं शेख हयास जे उन गीत जो हवालो ॾींदा आहियूं। असां हलंदासीं पंहिंजे टे महिमान ॾे। फयाज़ लतीफ़, अदा फयाज़ लतीफ़, तव्हां छा सम्झो था त शेख हयास साहिबु जेको आहे उहो सिंधी ॿोली में लुग़त जे हवाले सां जेको आहे कहिड़ा नवां लाड़ा आंदा? ऐं बि चाहींदुसि त जेका कंटिन्यूटी रही आहे उन सां ई जेको सो इन सिलसिले खे जोड़िजे। अयाज़ जी हिकिड़ी सिट आहे त कुझु शाह ॾिनी, कुझु शेख ॾिनी सिंधड़ीअ खे सूरत लोको। हाणे सच इहो आहे त 18वीं सदी में जेको भिट धणी बादशाह ॿोली खां वठी फ़िक्र, फ़न ऐं फ़लसफ़े जे हवाले सां पोरियो कयो ऐं उन ई तसलसुल खे अयाज़ खणी आयो आहे। हिकिड़ी वॾी जेका पोणा 300 साल जी हिकिड़ी विथी आहे, उन गैप खे अची अयाज़ फिल कयो आहे। त इन सॼे सफ़र खे जेकॾहिं ॾिसूं था त इहो अयाज़ जी जेका दावा आहे उहा पंहिंजे जाइ ते वॾी वज़नदार आहे त जेका भिटाई ऐं अयाज़ सिंध खे सूरत ॾिनी आहे, उन जी तश्कील में रुॻो फ़िक्री तौर ते हिननि जो किरदारु न आहे, पर फ़न जे हवाले सां बि आहे, ॿोली जे हवाले सां बि आहे ऐं फ़लसफ़े जे हवाले सां बि आहे। त हुननि हिकिड़ो अहिड़ो पोरियो कयो आहे जीअं हिकिड़ो हितां दोस्तनि ज़िक्र कयो त ॿोलीअ खे लोड़ो या ॿोलीअ खे कोट जेको आहे, या पाण बि अयाज़ चयो आहे त मां उनखे जीअं दीवारे चीन आहे उहा ॿोली खे ईअं ॾेई थो वञां। त जेके ॿोली खे या दुनिया में हिन वक़्तु ॿोलियुनि खे ख़तरा लाहक़ आहिनि, लतीफ़ ऐं अयाज़ एतिरो पोरियो कयो आहे जो मां सम्झां थो त सिंधी ॿोली हिन वक़्तु हाणे एतिरी इंटेक्ट ऐं एतिरी रिच आहे जो उहे ख़तरा त इंटरनेशनल आहिनि, बैन अल-अक़वामी आहिनि ऐं ज़रूरु उन जा असरात असां ते बि पवणा आहिनि, पर उन जी जेका अमीरी आहे, उन जी जेका आसूदगी आहे, उहा एतिरी त भरपूरियत सां आहे जो उन ते ई हालतुनि जा असर ऐं जेके टेक्नोलॉजी जा आहिनि उहे एॾा पवणा कोन्हनि। छाकाणि त हिन वक़्तु ई ॾिसो त दुनिया जूं 7000 ॿोलियुनि मां अलाए केतिरियूं ॿोलियूं मरनि पियूं, डेड लैंग्वेज थियूं सॾजनि, जॾहिं त असांजी ॿोली हिन वक़्तु जेको आहे उहा टेक्नोलॉजी सां क़दम क़दम खणी अॻिते वधे पई ऐं इनफ़रादी तौर ते। हालांकि दुनिया में जेका टेक्नोलॉजी आहे उहा तेज़ी सां डोड़े पई, पर पुठिते असां बि न आहियूं। इन में का मायूसी जी ॻाल्हि बि कोन्हे, न वरी का हरू भरू जेको कंहिं कॉम्प्लेक्स जी ॻाल्हि आहे, पर इहो साबित थी चुको आहे त सिंधी ॿोली पंहिंजे उन जेको आहे दुनिया जी जेका तेज़ रफ़्तारी आहे उन सां विखूं ज़रूरु थी खणे। हाणे अयाज़ जो कहिड़ो किरदारु आहे? अयाज़ जो रुॻो हिकु रुखो किरदारु न आहे। मिसाल तौर ते असां ॾिसूं त भिटाई खां पोइ जेको बेत आहे, जेका असलूकी हिकिड़ी सिन्फ़ आहे सिंधी जी, उहा घणी मुतासिर रही ऐं उन में शाइर एॾो जेको आहे सो, छाकाणि जो ख़ासि तौर ते उरूज़ी दौरु जेको आहे उन में इन खे मायूब सम्झो वेंदो हो त क्लासिकल जेके वाई, बेत ऐं दोहो इहे एॾियूं अहमियत वारियूं न हूंदियूं हुयूं, पर गज़ल खे जेको आहे सो घणी हैसियत हुई। या जेको निज पिज ॿोली हुई या निज निबार ॿोली हुई, उन खे बि इस्तेमालु करणु जेको आहे उहा सम्झो वेंदो त इहा अणपढ़ियलनि जी ॿोली आहे, हेठे क्लास जी ॿोली आहे, मथे क्लास जी ॿोली फ़ारसी आहे, जंहिं करे उन में जेको आहे ॿोली त हूंदी ई, पर न फ़िक्र हुयो, न दानिश हुई, न ॾाहप हुई, न सम्झ हुई, अलाए छा माना जेको आहे शयूं थींदियूं हुयूं। जीअं भिटाई पंहिंजे दौर में पंहिंजी ॿोलीअ खे अपनायो ऐं फ़ारसीअ खे हरू भरू का अहमियत कोन ॾिनी ऐं एतिरो चयईं त जे तूं फ़ारसी सिखे ॻोल्हो तूं ग़ुलाम। हालांकि हुनखे ॿोलियुनि सां नफ़रत कोन हुई, आलिम हुयो ऐं हमेशह तौर ते उन जी ॿोलीअ में फ़ारसी जा तर्जुमा आहिनि। फ़ारसी शाइरनि रूमी खां वठी वेंदे जेको आहे जामी ताईं उन्हनि जा जेको आहे हाफ़िज़ शिराज़ी जा, उन में ॾिसंदासीं त लतीफ़ जे शाइरीअ में उन्हनि जा मंज़ूम तर्जुमा था मिलनि। कन सिटुनि में त भिटाई कमाल इहो कयो आहे त उन जी एक्सटेंड कई आहे। हिकिड़ो मिसाल ॿिनि सिटुनि जी का इज़हार आहे रूमीअ जो, त उन में हिकिड़ी सिट इज़ाफ़ो करे एॾो तक उनखे तकमील ॾिनी अथई जो जेकॾहिं रूमी पाण पढ़े हा त हैरत खाए हा त इहा एॾी कमालियत सां भिटाई जेको आहे उन में हिकिड़ी इज़ाफ़ो ऐं वाधारो कयो आहे त उन जी ॿोलियुनि सां का अहिड़ी न हुई। ॿोलियूं त हू सिखण वारो हुयो ऐं छाकाणि सॼी सिंध हुन सैलानी तौर ते जेको आहे सफ़र कया हुया, तंहिं करे हर ख़िते जी ॿोली हिंदी खां वठी वेंदे फ़ारसी अरबी ताईं हुन जी ॼण उन ते दस्तरस हुई।
पर छाकाणि त हुन पंहिंजी ॿोलीअ जी जेका अहमियत ऐं हैसियत हुई उनखे कॾहिं बि मुतासिर थियणु या ॿी ॿोलीअ खे उन ते ग़ालिब थियण जी जेको आहे न पियो ॾिए ऐं साॻी रिवायत खे अयाज़ अपनायो आहे। जेकॾहिं चाहे हा त हुनजी अंग्रेज़ी बि तमामु ज़बरदस्त हुई ऐं ईअं ॿियूं ॿोलियूं बि हुनखे ईंदियूं हुयूं, पर हुन अहमियत जेका ॾिनी उहा पंहिंजी माउ ॿोली खे ॾिनी ऐं उन में ई शाइरी कई ऐं उन में बि जेको तसलसुल हो, कंटिन्यूटी खे खणी आयो। भिटाई जंहिं बेत खे जिथे छॾियो हो उनखे हुन अॻिते वधायो, फ़क़ति रुॻो रिवायत न खई पर नई रिवायत खे जनमु ॾिनो हुन। मिसाल तौर ते हुन पंहिंजे कपर थो कुन करे में जेको आहे लिखियो आहे त मूं जॾहिं सोचियो त लतीफ़ जिथे कमाल हेॾो करे वियो आहे त आउं छा करे सघंदुसि। फैज़ अहमद फैज़ खां कंहिं पुछो त तव्हां उर्दू में हेॾी ज़बरदस्त शाइरी कई आहे, तव्हां पंहिंजी माउ ॿोली तव्हांजी पंजाबी हुई, उन में छो न कयव? त हुन जा लफ़्ज़ आहिनि त जिथे बुल्ला शाह, माधूलाल हुसैन एॾो जर में जाटूं हणी विया हुजनि त मुंहिंजे लाइ गुंजाइश किथे थी बचे, ऐं छा कयां हुन में पंजाबी शाइरी में। तंहिं करे मूं जेको आहे उर्दू शाइरी जी वञी जेको आहे सो चीच वरिती ऐं चूंड कई। पर अयाज़ ईअं न कयो। अयाज़ चाहे हा त हाकमाणियूं ॿोलियूं हुयूं ऐं ॿियूं जेको बैनुल अक़वामी ॿोलियुनि जी हिकिड़ी रसाई हुई उन्हनि में बि करे सघे पियो, पर हुन पंहिंजी ॿोलीअ खे अहमियत ॾिनी। न फ़क़ति पंहिंजी ॿोली खे अहमियत ॾिनी पर उन सां गॾोगॾु जेके असांजूं निज निबार सिन्फ़ूं हुयूं उन्हनि खे बि वरी जीआरियो, दास्ताननि खे वरी ॿीहर खणी आयो ऐं उन्हनि में गुंजाइशूं पैदा कई। मिसाल तौर ते बैत जेको आहे उहो जिथे भिटाई छॾियो हो उनखे अॻिते हिन एक्सटेंड कयो आहे। सुरनि में हुन गुंजाइशूं पैदा कयूं आहिनि। मारवी खां वठी मिसाल चई त मारवी जंहिंमें घणे हद ताईं हुबुल वतनीअ जो हिकिड़ो फ़लसफ़ो आहे, ॿियो तसौफ़ जो घणो रंग उन में आहे, त हू वरी जेको आहे उनखे जिदत में खणी आयो ऐं अची अयाज़ जेको आहे रुॻो हिकिड़े रंग में न आहे पर उन में हिकिड़ो एतमाद बि भरे, जदीद दौर जी जेका मारवी आहे उनखे बि समाए। मिसाल तौर ते जेका क्लासिकल दौर जी मारवी आहे उन वटि उल्का उडका आहिनि, हालांकि उहा विढ़े थी झेड़े थी अकेले तौर ते हिकिड़े वक़्त जे हाकम सां। हर क़िस्म जूं लालचूं, हर क़िस्म जूं जेके ख़्वाहिशूं आहिनि उन्हनि खे तर्क करे हू सभिनी खे उछलाए ऐं हमेशह पंहिंजे वतन मारुनि ऐं मिटीअ जी अहमियत थी मञे। पर उन जे बावजूद बि कंहिं लम्हे हुनखे इहो उल्को ऐं उडको थिए थो, जॾहिं मां मोटी वेंदुसि त मारू अलाए छा सोचींदा त जेको आहे पंहिंजी पोतरता क़ाइमु रखी अथई या हीअ खॼी वई आहे त पोइ उनजो अलाए छा थींदो। पर अयाज़ जी मारवी में इहो उल्को ऐं उडको किथे बि कोन्हे। कोझी कंदो केरु मूंखे मुल्क मलीर में। हाणे हिते भिटाई जी जेका मारवी आहे जंहिंमें थोरो इहो, छाकाणि त फ्यूडल दौर जी जेका तक़ाज़ा हुई उन में इहे या हिकिड़ो रिवायती समाज जी ॻाल्हियूं थियनि थियूं, हालांकि भिटाई बाकमाल नमूने सां हिन में का आउं भेट नथो कयां, पर चवां थो त अयाज़ उनखे जदीद दौर जी तक़ाज़ाउनि मुताबिक़ मारवी जी तराश कराश करे उन में गुंजाइशूं पैदा कयूं आहिनि। कोझी कंदो केरु मूंखे मुल्क मलीर में, उते गाह फुटी पियो जित मूं धरियो पेर, मूं में कोन्हे मेर आउं उहा ई मारवी। रुॻो बेत न, साॻे नमूने सां वाई में बि हुन नुदरत पैदा कई ऐं कमालियत खणी आयो ऐं उन सां गॾोगॾु जेका ॿोलीअ जी हुन तराश खराश कई आहे उहा हिकिड़े सोनारे वारी आहे, लोहार की न आहे। हुन जीअं घाड़ू घड़ींदो आहे कंहिं शइ खे, सोनारो जेको आहे सो हुनखे घड़ींदो आहे, उजरो कंदो आहे, साफ़ु कंदो आहे। हुन न फ़क़ति ॿोलीअ खे नओं जनमु ॾिनो आहे पर ओजर बि कई आहे। हिते खोड़ बेत अहिड़ा पढ़िया बि विया पर हिकिड़ो बेत आउं रुॻो पढ़ां थो। मूंखे क्लासिकल शाइरी में बि कमाल आहे ॿोलीअ जो ऐं ख़्याल जो ऐं तख़यल जो, पर जहिड़े नमूने सां अयाज़ लफ़्ज़नि खे वर्ताए थो ऐं इज़हारे थो, बयानु थो करे या कतब थो आणे, उन में बि पंहिंजी हिकिड़ी इनफ़रादियत आहे। घाड़ूअ घड़ियो कोन गहणो तुंहिंजे गल जी। हाणे घाड़ू रिवायतनि लफ़्ज़ हिकिड़ो आहे घड़ींदड़, पर सोनारो, पर ज्यां सोनारो, पर आमतौर ते घड़ींदड़ असां वटि हूंदो आहे घाड़ू। कहिड़ो बि घड़ींदड़ जेकॾहिं हुजे त बि घाड़ू चवंदा आहियूं, पर सोनारो जेको लफ़्ज़ आहे उहो त खणी ॾाढो ज़बरदस्त आहे। पर शाइरीअ में अहिड़े नमूने सां इस्तेमालु करणु, घाड़ूअ घड़ियो कोन गहणो तुंहिंजे गल जी, गल खे तशबीह गहणे सां ॾियणु ऐं घाड़ू जी वरी जेको आहे घड़े, घाड़ूअ घड़ियो कोन गहणो तुंहिंजे गल जीअं, सोरठ तोतां छो न वर वर मां वारियो वञा। त अयाज़ ॿोलीअ खे सोनारे वांगुरु उजारियो बि आहे, संवारियो बि आहे, सूधियो बि आहे ऐं उन सां गॾोगॾु ॿोलीअ जो नओं जनम बि कयो अथई।
त अयाज़ जी लुग़त जी जेकॾहिं ॻाल्हि था कयूं त उन नवां लफ़्ज़ बि खणी आयो आहे। मिसाल भिटाई त सॼो जेको आहे नंढो खंडु ॼणु सम्झो जेको आहे बरे सग़ीर खे हू पहिरें प्यादो जेको आहे घुमियो आहे ऐं हुन रोलाकियूं कयूं आहिनि। हालांकि अयाज़ एॾो रोलाक त हुयो कोन, हू हक़ीक़त में हिकिड़े शहर जो माण्हू हुयो ऐं थोरा हुन सफ़र कया, पर हुन जा दाख़िली सफ़र एॾा हसीन आहिनि जो ॿाहिरें सफ़र न हुजण जी जेका कमी हुई उहा हुन उन सां पूरी कई आहे। मिसाल थर वियो कुल 2 दफ़ा वियो आहे। ऐं सम्झां थो त मूं जॾहिं थर जे दोस्तनि सां कचहरियूं कयूं त उहे पाण हैरत पिया खाइनि त जेके असां हितां जा ॼावाऊं हिन मिटीअ जा पलिया लफ़्ज़नि जे सिलसिले में अयाज़ जहिड़े नमूने सां इज़हारियो आहे उन्हनि खे, उहो असांखे बि ख़बर कान्हे। मूं जॾहिं लुग़त ते कमु पिए कयो त खोड़ अहिड़ा लफ़्ज़ हुया जेके थर जी जीवत सां तालुक़ु पिया रखनि ऐं इलाही आलमनि ऐं अदीबनि खां मूं पुछियो त उन में हू पाण मुंझारे जो शिकार हुया। पोइ जॾहिं मूं उर्दू लुग़तूं ऐं हिंदी लुग़तूं वञी जेको आहे फलोटियूं तॾहिं उन्हनि जा लफ़्ज़ मिलिया त अयाज़ न फ़क़ति सिंधी ॿोलीअ खे नए नमूने सां जीआरियो आहे, उन में नवनि लफ़्ज़नि जो इज़ाफ़ो कयो आहे, पर कुझु लफ़्ज़ अहिड़ा तख़लीक़ कया आहिनि जेके ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ आहिनि ऐं उन्हनि खे पंहिंजूं सूरतूं ॾिनियूं अथनि। भली थर हुजे, काछो हुजे, कचो हुजे, उतर हुजे या लाड़ हुजे, अयाज़ जी शाइरीअ में लतीफ़ वांगुरु इहो सॼो ॿोलीअ जो एॾो हसीन रंग मिले थो जो हैरत थी थिए। ऐं इहो बजा चई सघिजे थो त उन जे लाइ गोइटे चयो हो बादलियर जे लाइ त आउं जॾहिं बि बादलियर खे पढ़ां थो तॾहिं हर भेरे बादलियर मूंखे न फ़क़ति नओं थो लॻे पर उन जो ॿोलीअ सां जेको तालुक़ु आहे, ॿोलीअ जो जेको इज़हार आहे उहो बि हसीन ऐं निर्मल थो लॻे। त अयाज़ सां बि इहा ॻाल्हि लागू थी थिए त अयाज़ खे बि जॾहिं पढ़िजे थो त न फ़क़ति उन फ़िक्र जे हवाले सां हिकिड़ो जेको आहे नओं ख़्यालु खणी आयो आहे या उजारे खणी आयो आहे, पर ॿोलीअ जे बि हुन नए नमूने सां जेको आहे उहो तरतीब ॾिनी आहे, उनखे उजारियो आहे, संवारियो आहे, नओं जनमु ॾिनो आहे। उहो ई सबबु आहे त जीअं जोए साहब चयो त अयाज़ जी ॿोली हिकिड़ो करिश्मो आहे, मौजज़ो आहे ऐं उन जॾहिं अहिड़ा करिश्मा जेको आहे या मौजज़ा ॿोलियुनि में थींदा आहिनि त उहे न फ़क़ति पंहिंजी धरतीअ जी काया पलट कंदा आहिनि पर ॿोलियुनि ऐं फ़िक्रनि जी बि काया पलट कंदा आहिनि। त अयाज़ हिकिड़ो सोनारो शाइर आहे जंहिंजो न फ़क़ति नज़्म पर उनजो नसर बि एॾो ई हसीन ऐं एॾो बाकमाल आहे। उनजे जेको आहे नज़्म जी जेका लुग़त आहे उहा त तयारु थी आहे पर हक़ीक़त इहा आहे त अञा हुनजे नसर जी लुग़त ते बि कमु करण जी ज़रूरत आहे ऐं हुन में बि एॾी कमाल जी ॿोली हुन इस्तेमालु कई आहे ऐं मुख़्तलिफ़ लफ़्ज़ जेको आहे सॼे मुख़्तलिफ़ ख़ितनि ऐं जेको आहे इलाइक़नि जा खणी आयो आहे जो उनखे बि ज़रूरत आहे त ॿीहर जेको आहे सो उनजी बि लुग़त तयारु थियणु घुरिजे। त अयाज़ फ़िक्री तौर ते बि बाकमाल आहे ऐं ॿोलीअ जे सिलसिले में बि हिकिड़ी अहिड़ी हुस्नाकी रखे थो जो उहा कॾहिं बि पढ़ंदड़ खे उगताए नथी, मज़ो थी ॾिए, सुरूर थी ॾिए, सुकून थी ॾिए। ऐं ईअं तमामु घणा पासा आहिनि अयाज़ जा जेके बहस हेठि आणण जी ज़रूरत आहे। हुन रुॻो ॿोली खे न उचारियो आहे, उन सां गॾोगॾु अयाज़ जी जेका शाइरी आहे उन में तरनम जो कमाल त ॾिसो, ॼणो लहरुनि में माण्हू ॿुॾे ऐं उपड़े थो। त अयाज़ मुख़्तलिफ़ नमूननि सां सिंधी ॿोलीअ खे हिकिड़ो जेको आहे अहिड़ो जहान जोड़ियो आहे जंहिंमें मां सम्झां थो त जेसि ताईं लतीफ़ जो रिसालो मौजूदु आहे, जेसि ताईं अयाज़ जी शाइरी जा ऐं नसर जा किताब आहिनि त सिंधी ॿोली खे कोई लहर लोॾो कोन्हे। बिल्कुलु, तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कई त शेख अयाज़ जेको आहे उहो थर बि विया ऐं थर जे हवाले सां थर जी ख़ूबसूरती खे बि तमामु घणो बयानु कयो। ऐं हुते असां जॾहिं नंढे हूंदे ॿुधंदा हुआसीं हमर चो, वरी उहो शेख अयाज़ जी जॾहिं गीतनि में ॿुधोसीं त ख़बर पई त हीउ उहो ई हमर चो आहे जेको असां पंहिंजे ॻोठ में बनियुनि में इहो आवाज़ु ॿुधंदा हुआसीं ऐं वरी उहो शेख अयाज़ जी ख़ूबसूरत शाइरी में ख़ूबसूरत लफ़्ज़नि में ॿुधोसीं। ऐं इहो हिकिड़े शाइर जो हिकिड़ो तमामु वॾो कमाल आहे। ताज साहब, तव्हां हिन बारे में ॻाल्हाईंदो शेख अयाज़ जी लुग़त जे बारे में? ऐं सम्झां थो त शेख अयाज़ जी लुग़त ते असांजे फयाज़ लतीफ़ कमु कयो आहे ऐं ख़ुदि केतिरनि लफ़्ज़नि जी जेके आहिनि से हाशियनि में शेख अयाज़ पंहिंजे शाइरीअ में उन छाकाणि मूं जॾहिं वलीराम वल्लभ खां पुछियो, हुन चयो त इहे लफ़्ज़ असांजा आहिनि पर असां
उन्हनि खे शाइरी त छॾियो, नसुर में बि कॾहिं एॾो ख़ूबसूरत इस्तेमालु न करे सघियऊं। असीं हैरान आहियूं त अयाज़ जेको आहे सो ॿ सफ़र कया आहिनि, उहे लफ़्ज़ पाण वटि पंहिंजे ज़हन कंप्यूटर में महफ़ूज़ कया आहिनि ऐं उन्हनि खे एॾो ख़ूबसूरत हुन जेको आहे हिकु मिसाल पोल्का लफ़्ज़ जेको आहे त उहो हुन वॾो कोशिशि कई आहे ॿियनि डिक्शनरी में ॻोल्हण जी, ऐं उहा जेका औरत पंहिंजे सीने खे ढकण लाइ जेका पाईंदी आहे उनखे पोल्को चइबो आहे, ऐं उहो सिर्फ़ु थर में इस्तेमालु थिए थो। हुन जर्मनी अलाए किथां जे लुग़तुनि ॻोल्हे वञी उन लफ़्ज़ जे वेझो पहुतो आहे। ऐं ईअं मतिलबु ॾिसो मरूओ जेको आहे उहो नाज़बूअ खे चयो थो वञे त मरूए महकार अञा अङण सुपरी अची जे ॿीहार मुंहिंजे साथ सुगंध सां महके साथ सुगंध सां। हाणे उन मरूए जी ख़ुशबू त तव्हां बि महसूसु कई हूंदी, पर उनखे पंहिंजे शाइरीअ में जेका हुन अमरता ॾिनी आहे उहा ॾाढी या त मिसाल जीअं मूं अॻु में ई पढ़ियो, पिरीअ जो पहिराण जहिड़ी बाख बसंत जी। हाणे पिरीअ जो पहिराण अछो आहे ऐं बाख जेका बसंत जी बाख आहे, बाख त आम तरह माना पिरीअ जेका ऊन्हारे जी बि थींदी, सियारे जी बि थींदी, पर बसंत जी बाख जंहिंमें फोटड़ो थिए थो, जंहिंमें वण फोट थिए थी, उन बसंत जी बाख सां उन पिरीअ जे पहिराण खे भेट ॾिए थो। त इहा हिकिड़ी नई शइ आहे। या ॿेरियूं ॾियो ॿूर टारियूं सभु टिड़ी पओ। हाणे ॿेर खे मुखातिबु थिए थो त ॿेर जो जेको ॿूर आहे ऐं उहो टारियुनि ते हूंदो आहे त उन टारियुनि खे चए थो सभु टिड़ी पओ। ऐं तव्हांखे हैरत लॻंदी न, ॿेर जेका आहे जॾहिं टिंडर बि आहे उन में ॿेर थींदा आहिनि त उहा झुकंदी आहे, उन में हिलम ईंदो आहे, निमाणाई ईंदी आहे। पर जेको काबुली बबुर आहे उहो टुड़ो थिए थो, डिघो थिए थो, ऐं उन में काबुली बबर में पलड़ो थिए थो, न ई उन में का एॾी ख़ूबसूरत छांव थिए थी जेका टिंडरियल ॿेरियूं आहिनि। पोइ हाणे ॿेरियूं ॾियो ॿूर, हा ॿेरियूं ॾियो ॿूर टारियूं सभु टिड़ी पओ, उथी अॼु असूर ॾिसां बाख बसंत जी। हाणे माना त हू जेके हुनजी ॿूर जेको आहे उनखे बसंत सां भेट ॾिए थो ऐं तमन्ना थो करे त आउं वञी उहा बसंत असुर जो उथी वञी ॾिसां त उहा कीअं अची थिए थी जेका पिरीअ जे पहिरां जहिड़ी आहे। त इन क़िस्म यानी नवां ख़्याल, नवां तसवुर हुन ॾिना आहिनि। मसइलन हिकिड़ो ॿियो आहे, हिते ई मूं पढ़ियो अॻे, मूं ते तुंहिंजूं सांवरी ॿाहूं वलियुनि जीअं वलियूं हिक ॿिए खे मतिलबु विड़बियूं आहिनि। हाणे मिसाल जेको किरड़ आहे या असांजी जेका जेको छा चवंदा आहिनि ॿेर ॼार आहे, हाणे उन ते वलियूं जॾहिं चढ़नि थियूं पोइ उहा कहिड़ी बि वल हुजे, कद्दूअ जी वल हुजे या जेका ॿी का वल हुजे, ऐं या वेंदे हू जेका असांजी थींदी आहे, हाणे मूंखां नालो हुन विसरी थो वञे, उहे वलियूं जॾहिं चढ़ंदियूं आहिनि त एॾियूं ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि। अॼुकल्ह घरनि में बि जेके माण्हू जेके ॿूटनि जा कंदा आहिनि त जीअं वलियूं चढ़ंदियूं आहिनि त ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि। पर हू जेके हाणे उन में मूं ते तुंहिंजूं सांवरी ॿाहूं वलियुनि जीअं घारिया हूंदनि हीअं मां ही आरड़ ॾींहड़। हाणे आरड़ जे ॾींहं में तुंहिंजूं वलियूं जेके आहिनि उहे मूंखे थधिकार ॾींदियूं। हाणे ॾिसो न वल में उन में पाणी थिए थो, उन में थधिकार थिए थी, त आरड़ जे मुंद में तुंहिंजूं ॿाहूं जेके आहिनि उहे वलियुनि वारी मूंखे थधिकार ॾियनि थियूं। हाणे तसवुरु ॾिसो न, हिकिड़ी यानी हिकिड़े इमेज मां ॿिए इमेज में अचे थो। आरड़ बज़ाते ख़ुदि अहिड़ी मौसम आहे काढ़े जी मौसम, हाणे हिकिड़ो उन में वरी थधि जो अहसासु। हाणे ॾिसो न, हिकिड़ो अक्स आहे जेको गर्मीअ जो मुतहरिक अक्स आहे, काइनेटिक अक्स आहे। हाणे उन में वरी थधाण जो अक्स थो ॾिए, त इहा जेका हुस्नाकी शेख अयाज़ वटि आहे उहा घटि। ॿायल तुंहिंजे बख में राति गुज़ारियमि ईअं बाख फुटीअ जो जीअं मूं घर रोहीड़ो फुटे।
मुंहिंजे घर में रोहीड़े जो वणु जंहिंमें पीला गुलाबी गुल थींदा आहिनि उहो जीअं फुटे थो, तो साम्हूं जेको घड़ियूं घारियूं आहिनि उहे मूंखे उहो तसवुरु ॾियनि थियूं, एॾो ख़ूबसूरत तसवुरु थियूं या ॾियनि। ॿाहिरि लफ़्ज़ बज़ाते ख़ुदि शाइरी में सफ़ा नओं आहे, इहो अयाज़ ई इस्तेमालु। बिल्कुलु। त आउं सम्झां थो त शेख अयाज़ जेका पंहिंजी ॿोलीअ खे शाहूकारी ॾिनी आहे, जेका हुस्नकारी ॾिनी आहे, ऐं उन में जेको मुख़्तलिफ़ अहसासनि खे परोयो आहे, माना थधाइण कोसाइण जो अहसासु, इहा जेका ख़ूबसूरती आहे उहा हर शाइर में नथी मिले। हीउ रुगो लफ़्ज़नि जो खेॾणो न आहे, हीउ रुगो लफ़्ज़नि जो कारीगर न आहे, लफ़्ज़नि में अहसास ऐं रूह भरे थो, ऐं उहो ई रूह जेको आहे असांखे महसूसु थिए थो, ऐं असीं ॼण ईअं महसूसु था कयूं त इहा सभु कुझु शइ ॼण आऊं बि जेकॾहिं मायां त हू थरिया चवंदा आहिनि त अयाज़ जंहिं नमूने सां उनखे इस्तेमालु कयो आहे न, ईअं ॿियो को घटि इस्तेमालु करे सघे थो। खोड़ अहिड़ा आहिनि जेकॾहिं अखनि नीरा फुलिया तव्हां किताब पढ़ंदो, उन में हज़ारे उन में कारूंजर सां ॿियनि सां मुखातिब जेको थियो आहे उन में हज़ारे अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके असां जूं अखियूं खोलीनि था। माना उहे असांखे न रुगो ॾिसो न हिकिड़ो लफ़्ज़ु आहे, मिसाल मां आम लफ़्ज़ कारो, कारो माना कारे रंग जो। हाणे इन कारे लफ़्ज़ जी हिकिड़ी ॿी माना आहे कारो, कारो कारीअ वारो। हाणे अंदर जो कारो माना हिकिड़े लफ़्ज़ जूं समाजी तहज़ीबी मानाऊं मुख़्तलिफ़ थियनि थियूं, त ईअं अयाज़ लफ़्ज़नि जूं समाजी तहज़ीबी ऐं मददी मानाऊं ॾिए थो। हिकिड़ी मादा लफ़्ज़ जी लुग़ती माना आहे, पर हीअ मददी माना ॾिए थो, ऐं उहा उन में वधीक ख़ूबसूरती पैदा करे। सथिजी वेंदो साथियो रोहीड़े वांगुरु, गुल गुल थींदो घर ईंदी बाक बसंत जी। त रोहीड़े वांगुरु जेको पट सॼो जेको उनजे गुलनि सां भरिजी वेंदो, ऐं हर घर घर में ॼण त बाक अची वेंदी। त थरी लफ़्ज़नि खे त छॾियो, हुन लाड़ जा लफ़्ज़, हुन सामूंडी लफ़्ज़नि खे बि आंदो आहे, हुन कोहिस्तान जे लफ़्ज़नि खे पंहिंजो ॾिनो आहे। उहे पखी जेके आहिनि जेको आहे उन्हनि खे लाखियो ॼाणी, ऐं ॿिया पखी जेके आहिनि उन्हनि खे जॾहिं वञे थो समुंड ते, ऐं वरी जॾहिं भिटाई जे ॿोली थो ॻाल्हाए त चए थो त भिटाईअ सॼी सामूंडी टिकसाटी ॿोली पंहिंजे हुन में ॾिनी आहे, ऐं उन ॿोलीअ में वरी पाण इज़ाफ़ो थो करे, पाण वञे थो त नए दौर जा लफ़्ज़ जेके आहिनि उहे ॿुधे थो। खोड़ लफ़्ज़ आहिनि जेके हिन वक़्तु असांखे यादि नथा अचनि, या हू हिकिड़ो जेको हिन वटि अचे थो वकालत दौरान, त जेको उनखे सूअर खे मारण जो हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे, त हू छा कंदा आहिनि दिल्ली में अखियुनि वांगुरु सोराख़ ठाहे ऐं उन में जेका बाहि विझी ऐं उहा खणी हलंदा आहिनि, ऐं हू उन खां टहंदो आहे। त यानी उन 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 पस मंज़र उन जा जेके लफ़्ज़ भिटाई इस्तेमालु कयो आहे, उहो जेको आहे सो शेख अयाज़ उनखे इस्तेमालु कयो आहे, ऐं ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में ॾिनो आहे। त आउं सम्झां थो त शेख अयाज़ असांजे ॿोलीअ जो न रुगो तख़लीकार आहे, पर उन ॿोलीअ खे उन शाहूकारी ॾिनी आहे, ऐं उन ॿोलीअ खे दाइमियत जो लोड़ो ॾिनो आहे। अज़ीज़ साहिबु तव्हां छा सम्झो था त अयाज़ जेको ॿोली खे लोड़ो ॾेई वियो हो, उनखां पोइ अचण वारनि जेको शाइरनि उन लोड़े खे मज़बूत कयो या उन लोड़े खे कमज़ोर कयो? अयाज़ जो केतिरो असरु आहे उनखां पोयां अचण वारनि तख़लीकारनि ते? इहो तमामु ज़बरदस्त सुवालु आहे, ऐं मुंहिंजा जेके दोस्त हिते मौजूदु आहिनि उहे बि इन सुवाल जी ख़ूबसूरती ऐं अहमियत खे सम्झनि था, ऐं इन जे जवाबु ॾींदे मूंखे इन जो जवाबु ॾींदे मूंखे ख़ुशी थींदी। असुल में जेके वॾा शाइर आहिनि उन्हनि जा सभु पासा ख़ूबसूरत थींदा आहिनि, हिकिड़ो पासो उन्हनि जो ॾाढो ऊंधा हूंदो त उहो घणनि ई शाइरनि खे खाई छॾींदा आहिनि। उहो अयाज़ हुजे, लतीफ़ हुजे, उन्हनि जो ईअं ॿियनि शाइरनि खे खाई छॾणु मच्छी जो मच्छी खे खाइणु कोन्हे, इहो हिकिड़े पुराणे रवाज खां निकितल फ़रसूदा निज़ाम खे खाइणु आहे, ऐं नई ॻाल्हि नई जिदत सां नए अहसास सां ॾियण जे ज़िमरे में अचे थो। त मां सम्झां थो त लतीफ़ खे जेको अयाज़ जेको डिक्शन वरितो, उहो लतीफ़ खां सानवी डिक्शन वरितईं। बैत में किथे किथे,
वाईअ में किथे किथे, नज़्म में सफ़ा न, तराइल में सफ़ा सफ़ा न। न। ईअं माना कंहिं हद ताईं हू लतीफ़ जो तसलसल आहे, पर उन ई खां हटी करे हुन पंहिंजी हिकिड़ी अलॻि सुञाणप सां शाइरी आंदी। उन ई खां पोइ छा थियो त अयाज़ हिकिड़ो ख़ामोश मुक़ाबिलो थींदो आहे हर दौर जे शाइरनि में, उहो शौरी हुजे या लाशौरी हुजे। अयाज़ उहो शाइर आहे जंहिंखे पंहिंजी हयाती में ई मञता मिली चुकी हुई, ऐं अयाज़ इन ॻाल्हि लाइ ज़हनी तौर ते हर वक़्तु चिटो नज़र अचे थो त हुन कॾहिं बि कंहिंखां कोन पुछियो त मां शाइरी कीअं थो करियां। वाह। हुनखे ख़बर हुई त मुंहिंजो शहरी अदब में मान मर्तबो ऐं मक़ाम किथे आहे। इवन हुन पंहिंजे दौर जे सभिनी शाइरनि खे ख़ासि करे नक़ादनि लाइ त इहो ई चयो त तव्हांजी तनक़ीद मूं लाइ ईअं आहे जीअं कंहिं जबल जे पहाड़ खे विचूं ॾंग हणे। माना अयाज़ जो इहो जेको पोइटिक एरोगंस आहे उनखां अयाज़ न रुॻो वाक़िफ़ु हुयो पर उनखे लिखी बि वियो आहे। हाणे तव्हांजो जेको सुवालु आहे उनजी जेका ख़ूबसूरती आहे उहा ॿुधायांव त कीअं। असां पाण शाइरी करियूं था, ताज़ साहिबु असांजो सीनियर शाइर आहे, ऐं फयाज़ डॉक्टर फयाज़ लतीफ़ शाइरीअ जो पारखू आहे ऐं साईं शाइर बि आहे न, शाइरी खां शुरू बिल्कुलु कई शाइर न, बि आहे। तहक़ीक़ न आया, फयाज़ साहिबु बाद में आया। शाइरी असांजी खे तहक़ीक़ खाई वई, खाई वई आहे तहक़ीक़। त हाणे छा आहे त अयाज़ खां पोइ तव्हां वटि तनवीर अब्बासी आहे, तव्हां वटि इमदाद हुसैनी आहे, तव्हां वटि शमशेर आहे, तव्हां वटि उस्ताद बुखारी आहे, तव्हां वटि ज़ुल्फ़कार राशिदी आहे, उन खां पोइ अॻिते वफ़ानाथन शाही, न्याज़ हमायूनी, तव्हां अयाज़ खां पोइ सरकत सिंधी आहे, खाकी आहे, मीर मोहम्मद पूरी कहकश आहे। पर हाणे ॾिसूं इहो था त अयाज़ जे डिक्शन खां केरु ॿाहिरि निकिरी सघियो ऐं केरु न निकिरी सघियो। ॿ टे नाला आहिनि जेके अयाज़ जी तकलीद खां बची विया। हिकु दफ़े फैज़ साहबु उर्दू जे एॾे बर सगीर जे महान शाइर खां पुछो त वॾे शाइर हुजण जी ख़ूबसूरती कहिड़ी आहे। चईं उहो कंहिंजी तकलीद न करे, कंहिंखां मुतासिर थी न लिखे, कंहिंखे ख़ुशि करण लाइ न लिखे। इहे ॿ जेकॾहिं टे शयूं पाण सां गॾु खणी हले थो त हुनजी शाइरी बची वेंदी। असां वटि छा थियो त अयाज़ जी छाप एॾी तेज़ तिखी ऐं मौसर हुई जो असांजे शाइरनि तक़रीबन मां सम्झां थो त 99% शाइरनि अयाज़ जे डिक्शन में शाइरी कई। जॾहिं त अयाज़ इन्हनि सभिनी खां अलॻि पंहिंजो डिक्शन मञरायो, लतीफ़ खे बि लतीफ़ जे डिक्शन खां बि ॿाहिरि अची बीठो। नतीजो छा निकितो त जन बि अयाज़ जे डिक्शन में शाइरी कई उहे सभई सुठा शाइर त रहिया, पर असां इहो नथा चई सघूं त हुननि नओं डिक्शन ॾिनो, नई ॿोली ॾिनी। फताह मलिक ॾिसो, मां त ईअं बि चवां थो त असांजो जेके कमर शहबाज़ हिन दौर जा केतिरा ई शाइर आहिनि। उस्ताद बुखारी चई मां अयाज़ खे नथो पढ़ां त जीअं मुंहिंजो डिक्शन बचे। इवन इहा ॻाल्हि अयाज़ बि कई त मां लतीफ़ खे 60 जे शुरू में पढ़ियो, उन खां पोइ पढ़णु छॾे ॾिनो, छो त हू एॾो वॾो शाइर हो जंहिंजो असरु मूं ते ॾियणु लाज़मी हुयो। त उस्ताद बुखारी बची सघियो अयाज़ जे डिक्शन खां, अयाज़ जे सॼी ॿोली जे तानी पेटे खां इमदाद हुसैनी बची वियो। पर आख़िरी शाइरीअ में वरी असरु अथव, उहो अयाज़ किथे न किथे पढ़ाॾे जी सूरत में सभिनी शाइरनि जी शाइरी मौजूदु आहे। त मां सम्झां थो त अयाज़ खां पोइ पंहिंजे डिक्शन खे बचाए हलणु अर्जन हासिद बचायो वियो, वासुदेव मोही बचाए वियो। ईअं घणा असांजो हिन दौर जो एॾो ख़ूबसूरत शाइर शमशेर बि काफ़ी बचायो आहे। हा, शमशेर बि कोशिशि कई, इमदाद बचायो आहे। हा, इमदाद बचायो। त मां सम्झां थो वफ़ानाथन शाही बचायो आहे। हा, वफ़ा जो जेको गज़ल जो घाड़ेटो आहे उहो सॼो उनजो उर्दू जो गज़ल आहे, उन में आहे, पर उनजी ख़ूबसूरती पंहिंजी जाइ ते आहे। त जॾहिं त अयाज़ गज़ल खे गेड़ू वेस ॾिनो, पूरो सिंधी वेस ॾिनो ऐं गज़ल जी सॼी हयत तब्दील करे छॾियईं, त मां सम्झां थो त अयाज़ जो जेको असलूब आहे जंहिंखे असां डिक्शन चऊं या उनजी जेका ॿोली आहे उनजी तकलीद घणनि कई ऐं उहा सुठी बि कई, कामयाब बि कई। पर ॻाल्हि अयाज़ जे तकलीद में जेकॾहिं पंहिंजी महानता माणे सघे हा त उहा ई वॾी ॻाल्हि थिए हा, पर ईअं कोन्हे। असुल में फ़िक्र वॾी ॻाल्हि आहे ऐं तकलीद ऐं डिक्शन जेको आहे सा इहा सानवी शइ थी। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।
तव्हां सभिनी ॿुधो त शेख हयाज़ असांजो महान कवि जंहिंजी अॼु वरसी बि आहे 28वीं, ऐं उन सिंधी ॿोली जे वाधारे जे लाइ केतिरो कमु कयो, सिंधी ॿोली खे नवां गीत शेर ॾिना, ऐं बकौल शेख हयाज़ जे ई त उन सिंधी ॿोली खे मज़बूत करण लाइ हिकिड़ो लोड़ो ॾिनो, ऐं जेका सिंधी ॿोली जेका सदियुनि ताईं हिन देश में गूंजंदी रहंदी। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।